बस पंहिंजो जनम संभालण जो संतनि असांखे इहो ॾिसु ॾिनो। हरि जे कीर्तन में अची साधन जे संग में हरि जो कीर्तन कयूं, नाम जपियूं, बसि नाम जपियूं, सत्संग कयूं, शेवा कयूं, इहे ई शयूं जीवन जूं। संतनि जो संग कयूं, शेवा कयूं, स्वाध्याय कयूं। स्वाध्याय कयूं। असांजे सिंधी कौम में स्वाध्याय ॾाढो घटि आहे, ॾाढो घटि आहे। स्टाल भरिया पिया आहिनि, दुकान ते वेठा हो, खुरापात मगज़ में हलंदी पई न। बसि तंहिं महिल पुस्तक खणो न। गीता प्रेस जा ॿ करोड़ रुपया घाटो कराए करे कंपनी खे, गीता प्रेस खे ॿ करोड़ रुपया मां स्टियो आहिनि। 100 वरियाणनि जा मल्हाइणा आहिनि। वॾो योगदान आहे धार्मिक बणाए रखण जो गीता प्रेस जो। हिकु भेरो मुंहिंजो वञणु थियो अचे टननि जा। भई अॼुकल्ह हर हिकु छापो पंहिंजे आस्थान ते निकिरिया आहिनि। सभु को पंज थो कढाए पियो सॼो भारत हेॾो। हे 100 वरे जे हलंदड़ 98 वरे थी विया आहिनि। चयो अञा टननि में टन वञनि था, पूरा ई नथी पए। धनवान जेके घुराए करे पढ़नि था, का सचाई आहे तॾहिं न। श्री राम। छा थी ॻाल्हाईंदुमि? हा स्वाध्याय त घाटो कढाए उहो पंहिंजे पदनि में पूरो कनि था। पर टके टके जो, आने आने जो, लोभ ते, हिन ते, हिन ते, हिन ते, हिन ते, हिन ते, कुझु त कयो न। सम्झी वियो? जिथे दुकान ते, कारखाने ते, जिथे आयो, किताब हथ में हुजे न, छड़ो ॾिसजे पियो त वाणी पई मिलंदी न। असांजी मर्ज़ी आहे पाठ कयूं या मर्ज़ी छॾियो भाई। सिंधी क़ौम जो अलाए छा थींदो, मूंखे त ॾाढो ख़्यालु थींदो आहे। दरबार ॾे चवंदा त महिरबानी आहे भई हिकिड़ो सुञाणे असांखे। केसिताईं तव्हां सुञाणींदो पंहिंजी संतनि खे सुञाणो, छा था चवनि उहो कुझु कयो। हर दर ते संजमाना थी करे शेवा कयो। ॼाणाए छा कंदव? पंहिंजो त चवां थो ॿार, केतिरियूं मालाऊं पाईंदव? जागो प्यारा, जागो, संतनि जो दरनि जूं शेवाऊं कयो। हा तंहिंजे करके स्वाध्याय, बसि स्वाध्याय थिए, स्वाध्याय। हे स्वाध्याय थो ॻाल्हाए न। संग ॿ, हिकु संत जो, ॿियो स्वाध्याय। जेको स्वाध्याय आहे पंहिंजो अध्यापन, मूंखे छा करिणो आहे, उहा बि संतनि जी वाणी आहे न। जवाबु नथो अचे। स्वाध्याय में बि संतनि जी वाणी आहे न। वेद शास्त्र ऋषिनि मुनिनि ॾिना न सभु असांजे। असांखे सरल संत, संतनि सां प्यारु कयूं, संतनि में खणो। बसि स्वामी शांति प्रकाश जेके तव्हांजो हाल दिलि जो हवालु संतनि सां कयो अची न। संत तव्हांजे लाइ वेठा आहिनि। संत उतरनि, संत परशनि न आहिनि। संतनि जे संसार विंदुर न आहिनि, संसार जी विंदुर संत आहिनि। हा बणियो सभु संसार, ठहियो कारण संत जे। सभु ई संसार ठहियो कारण संत जे। संत मां फैज़ वठो, संत संसार जो श्रंगार आहिनि, मालिक आहिनि। बोल गुरु नानक देव।